बाबा ख़ैर त आहे? तू मायूस छो आहे? बाबा तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे, हे त असांजी ख़ुशियुनि जा ॾींहं आहिनि। डिॼां थो अलाह जे छो असांखे ख़ुशियूं रासी नथियूं अचनि। सॼे ॻोठ में हुल पियो थो हले, शहमीर ऐं बंगुल हथियार ऐं माण्हू गॾु पिया था कनि। छो बाबा वरी विढ़ंदा छा? हा धीअ, चवनि था त शहमीर ऐं बंगुल शादी वारे ॾींहुं शाहज़ेब खे मारींदा। बाबा परेशान न थी, इहे गिदड़ असां सां छा विढ़ंदा? इहा का नई ॻाल्हि न आहे। अॻ में बि केतिरा भेरा असां सां विढ़ण आया आहिनि, पर सदाई बेइज़्ता थी निकिता आहिनि ऐं हाणे बि बेइज़्ता थी मोटंदा। पोइ बि ख़ौफ़ त थिए थो न धीअ। चवंदा आहिनि त धक रहमानी धक शैतानी। कॾहिं कॾहिं मच्छर बि माण्हू खे मारे विझंदो आहे। बाबा तू को बि हुलको न कर, इन शहमीर जे लाइ न त मां अकेली ई काफ़ी आहियां। दिलावर बि न आहे, अकेलो हाशिम कंहिंसां विड़ी कंहिंसां विढ़ंदो? दिलावर ईंदो बाबा, दिलावर भाड़ियो न आहे जो असांखे ईअं अकेलो छॾे वेंदो। हू भली असांजे नज़रुनि खां परे हुजे, पर असांखे औखी सौखी में कॾहिं को न छॾींदो। दुआ करो अम्मा त हीउ वक़्तु बि ख़ैर सां गुज़री वञे। बाबा मूं चयो न त तूं उल्को ई न कर। तूं पलियो खान आहीं, पलियो खान, ॾुखनि सां मुक़ाबिलो करण वारो। इन शहमीर खान ते न त असांजी अखि ई कोन थी ॿुधे। जेकॾहिं हिते आयो न त जूता छॾे भॼी वेंदो। रेस बगुल खान मूंखे हुकुम कयो आहे, मां उते अची हाज़ुर थिया। तव्हां हिते अचण जी तकलीफ़ छो कई आहे? सूबेदार सुखिया कमु मुंहिंजो, इन जे करे मां हली आयुसि। रेस हुकुम कयो, चांहि पीअंदो या बोतल? सूबेदार सुखिया हिकिड़ो मुंहिंजो कमु कर, पोइ मां तुंहिंजी चांहि बि पीअंदुसि ऐं बोतल बि पीअंदुसि। हुकुम कर रेस, मुंहिंजे वस में हूंदो त छो न कंदुसि। सिर्फ़ु कुझु ॾींहंनि लाइ हाशिम ऐं दिलावर खे लाकअप कर, जे शाहज़ेब जी शादी थी वञे। रेस कमु सवलो आहे, पर इहो कमु मां न कंदुसि। रेस जेकॾहिं सूबेदार सुखे खे सुखियो रखंदे त रेस ॾुखियो मां बि कोन कंदुसि। सूबेदार खणी ॿुधा त तूं केतिरे में सुखियो थींदे। रेस बगुल खान ॻाल्हि अथई सिधी, तेल तमाक जेतिरा पैसा मां न वठंदुसि। ठीकु आहे, तोखे घणो कुझु मां ॾींदुसि। पर रेस हिकिड़ी ख़बर मूंखे बि पई आहे, तूं हाशिम ऐं दिलावर खे गिरफ़्तार कराए नंढे सरदार शाहज़ेब खे अगवा कराईंदे ऐं तूं शाह जमा खां वठंदे भुंग। तूं कमाई किरोड़े रुपया, भुगड़नि जी मुठ ते इहो सौदो मां न कंदुसि। सोट शाहज़ेब, आख़िरी दफ़ो हिते तो वटि हली आयो आहियां, ॿीहर कोन ईंदमि। मां चवां थो त मीरा जो ख़्यालु दिलि मां कढी छॾ, न त तुंहिंजो मौत ॾाढो ख़राब थींदो। सोट बि चवे थो ऐं मारण जी धमकी बि ॾिए थो। पाण सोट आहियूं, भाइर आहियूं। ॿुधा मूंखे छा खपे? मूंखे तुंहिंजी ख़ैरियत न, मूंखे पंहिंजो हक़ खपे। सोट ॾाढा शाह मुराद जो केरु हुयो वॾो पुटु? तुंहिंजो पीउ या मुंहिंजो पीउ? तव्हांजो वालिद साहब। अरे त पोइ ये पग कंहिंजी थी, तुंहिंजे पीउ जी या मुंहिंजे पीउ जी? इहा त ॾाॾा साईं जी मर्ज़ी हुई न, हुननि पंहिंजे हथनि सां सरदारी जी पग बाबा साईं खे ॿधाई हुई। वॾो मुनाफ़िक आहे तुंहिंजो पीउ। मरण खां अॻु माण्हू कलाकनि जा कलाक सकरात में हूंदा आहिनि, ऐं ॾाॾा साईं मरण खां 5 मिंट अॻु में तुंहिंजे पीउ खे पग ॿधाए वियो। त पोइ मां छा थो करे सघां? मुंहिंजो मथो छो थो खाए जाइल इंसान? सोट मीरा मुंहिंजो ज़ित आहे, मां उनखे हवेलीअ में बानी करे विहारींदुसि। तूं मीरा जो दिलि मां ख़्यालु कढी छॾे। इहो नामुमकिन आहे। मीरा मुंहिंजो प्यार आहे।
सोट जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां तोखे पंहिंजे हथनि सां मारींदुसि, गोलियुनि सां तुंहिंजे जिस्म खे परोणूं न कया न त मां पीउ जो पुटु ई न आहियां। हलियो वञ हितां, जाहिल कंहिं जाइ जा। तोखे जेको करणो आहे न वञी कर, मां बि ॾिसां थो केतिरो तूं मुड़ुसु माण्हू आहीं। ठीकु आहे, इहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु मुड़ुसु माण्हू आहे ऐं केरु भाड़ियो आहे। सरदार साईं, शमीर खान जूं हरकतूं वधंदियूं थियूं वञनि। हाणे पाणी सिर खां चढ़ी वियो आहे। हथियार बंद वठी बंगले ते अची शाहज़ेब खान खे धमकी ॾेई वियो आहे। अञा बि जेकॾहिं हिन शमीर ऐं बंगले ते असां वार न कयो त। शमू, तूं सही थो चई। हाणे वक़्तु अची वियो आहे त पत्थर जो जवाब लांचर सां ॾिनो वञे। घणो ई सब्र कयो, घणो ई ख्याल कयो हिन शमीर जो। मुंहुं दंग थी वियो, हाणे जंग थींदी, जंग। शाह ज़मान थो ॻाल्हायां। अजाए थो ॻाल्हाई शाह ज़मान, केॾियूं बि तूं मिनथूं कर पर तुंहिंजो इहो पुटड़ो कोन पचंदो। पर हिकु न, तुंहिंजा ॿई मरंदा। शामिर शाहज़ेब खे मारींदो ऐं शाहज़ेब शामिर खे मारींदो। वॾो गंद थींदो। बंगुल, जेकॾहिं तो इहा हिमाकत कई न त मौत तोखे नीस ताईं नाबूद करे छॾींदुसि। हिन धरती तां तुंहिंजो वजूद मिटाए छॾींदुसि। तोखे कब्र बि नसीब न थींदी। तुंहिंजो लाश मुंहिंजे ॻोठ जा कुत्ता खाईंदा। शाह ज़मान, अञा त जंग शुरू कान थी आहे। जंग जो रुगो बिगुल वॻो आहे। तुंहिंजा त हाणे ई हौसला खता थी विया आहिनि ऐं तुंहिंजूं वायूं बदाल थी वयूं आहिनि। पर जॾहिं तूं शाहज़ेब जो लाश खणंदे तॾहिं तुंहिंजो कहिड़ो असरु हूंदो शाह ज़मान? जमो, हाशिम खे चओ त बंगुल जो वक़्तु ख़तम थी वियो आहे। दिलावर साईं, मुल्क मची वियो आहे। तर सॼो ॿरी वियो आहे। वॾो को ममण मचण वारो अथई। वरी छा थियो आहे बगन? शहमीर छितो थी पियो आहे। सॼे तरह जा काटकू ख़रीद कया अथसि। शाहज़ेब खां अॻु में तव्हांखे ऐं भाउ हाशिम खे मारणु थो चाहे। कुझु काटकू ऐं ओपरा माण्हू ॿेले में लही आया आहिनि। दिलावर साईं, हाणे असांखे हिते होशियारी सां रहणो पवंदो। बगन, वॾो चर्चो ॿुधायो अथई। हाणे शींहं खे दिला मां हाणे निकिता आहिनि। शायदि शमीर जे मौत जा ॾींहं वेझा अची विया आहिनि। दिलावर साईं, त पोइ असांजे लाइ छा हुकुम आहे? बगन, गुलामू, सॼे ॿेले में टिड़ी पकड़ी वञो। को बि ओपरो माण्हू ॾिसो न, हुनखे हाफ फिराई करे हिते खणी अचो त जीअं शमीर खे ख़बर पवे दिलावर छा आहे। दिलावर साईं, जॾहिं तव्हां सरदार जो ॻोठी छॾे ॾिनो आहे त सरदार ॼाणे सरदार जो कमु ॼाणे। हा दा दिलावर, असीं ऐं तव्हां हरूभरू परेशान छो आहियूं? अड़े हे फूजेव, तव्हां बि ईअं था चओ? हौसला केतिरा बि हुजनि पर दिलियूं दिलनि सां ॻंढियल आहिनि। सरदार शाह ज़मान ऐं हाशिम मुंहिंजी दिलि में रहंदा आहिनि। उन्हनि सां का बि जुदाई न आहे। हा, पोइ जॾहिं तव्हांखे हाशिम वठण आयो
पोइ तव्हां छो कोन वियो? इब्राहिम, मोहब्बत पंहिंजी जाइ ते कायम ऐं दाइम आहे, पर दिलावर जी भी का हैसियत आहे। मोहब्बत केॾी भी छो न हुजे, पर पंहिंजी हैसियत बरक़रार रखण मुड़स माण्हू जो कमु आहे। सही थो चई दिलावर साईं। सरदार शाहजमा सां ऐं हाशिम भाउ सां बेशक सिर लॻे, बाक़ी सरदार न हलंदासीं त ठके ठोके ॻाल्हाए पोइ हलंदासीं। हा साथी, परचाइण वारे सां परची पवंदासीं, पर भाइपीअ जो हक़ हिसाब वठी पोइ परचंदासीं। बाबा साईं, सभु इंतजाम थी विया आहिनि। सारियूं मशीन ते पहुचाए छॾियूं अथमि ऐं फंडरूं बीठियूं आहिनि। बाक़ी रध पचा वारा हजामा इहे सभु पंहिंजे ॻोठ जा आहिनि, घुराए वठंदासीं ओॾी महिल। शाबाश खुदा बख्श, शाबाश। तॾहिं त सियाणा सच चई आहिनि, पोड़ो उठ ॿ कवांट लहे। हेलो, ये खबर पेगा? सरदार साईं, हाशिम पुलिस खे ॿधी, मुंहिंजो मतिलब त पुलिस हाशिम खे ॿधी वई आहे। अड़े छा थो चई? हाशिम खे पुलिस कीअं ॿधंदी? सरदार साईं, पुलिस वारा हाशिम खे ॿधी खणी विया त ईमान सां मुंहिंजनि पंहिंजनि नंढड़नि अखियुनि ॾिठो आहे। बेदार सुखिया, ई मां छा पियो ॿुधां तो हाशिम खे गिरफ़्तार कयो आहे? हाँ सरदार साहब, हाशिम पुलिस जी तहवील में आहे ऐं हू पुलिस के केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। बेदार सुखिया, तोखे ख़बर न आहे त हाशिम केरु आहे? हाँ सरदार साहब, या सुखे खे ख़बर आहे। हाशिम अवां जो खसीस नौकर आहे। इन ज़िले जो को डिप्टी कमिश्नर कोन्हे। सुखिया, तमीज़ सां ॻाल्हाए। तूं कंहिंसां पियो ॻाल्हाई? सरदार शाह ज़मान सां पियो ॻाल्हाई? हाँ ख़बर आहे सरदार साहब, पर शायदि सरदार साहब खे इहा ख़बर न आहे त ही सूबेदार सुखियो पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहे। अदालत सगोरी जो हुकुम हो जेको मूं बजा आंदो आहे। हाँ, इहा ॻाल्हि मां मञा थो त अव्हां जे हिकु इशारे सां मुंहिंजी नौकरी त छा, पर ज़िंदगी बि वञी सघे थी। पर केसी ताईं सरदार साहब, ही कानून पीरनि मीरनि ऐं वॾेरनि जे हथ में हूंदो। सूबेदार सुखिया, जेकॾहिं मूंखे ख़बर पइजी वई त तूं कंहिं वॾेरे जे जुर्ज ते मुंहिंजे माण्हू हाशिम खे गिरफ़्तार कयो आहे त पोइ तोसां घटि न थींदी। मुंहिंजे हमराह खे गिरफ़्तार करे आयो आहीं त पोइ तुंहिंजो मां हशर नशर करे छॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं तो अदालत जो हुकुम बजा आंदो आहे त पोइ मां तोखे शाबाशी थो ॾियां। मुंहिंजो तोसां साथ हूंदो। ठीकु आहे सरदार साहब। चङो चङो।
हलो अदी कॾहिं मुंहिंजी सार लहंदे, जॾहिं मां मरी वेंदसि पोइ ईंदे, मुंहिंजो लाश खणण ईंदे छा? अदी मां छा कयां? जेकॾहिं मां तो ईंदुसि मां पाण मरंदुसि। बाक़ी मां मरां या बचां तोखे का परवाह न आहे, ईअं न? अहिड़ी ॻाल्हि न आहे अदी। सरदार शाहजमा जा माण्हू तव्हांजे हवेलीअ जे आसपास फिरनि था। जेकॾहिं उन्हनि को ख़तरो महसूस कयो त हू हिकदमि तुंहिंजे मदद लाइ अची वेंदा। शमू 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 मूंखे तूं घुरिजी, मां तोखां सवाइ नथी रही सघां मुंहिंजा भाउ। शमू खुदा खुदा देर न कर, मूंखे अलाए छो ख़ौफ़ थो थिए। ठीकु आहे दा, चङो पोइ खुदा हाफ़िज़। अदी पंहिंजो ख्यालु रखजां। खुदा हाफ़िज़। ठीकु आहे, खुदा हाफ़िज़। शाहज़े पुट, शादीअ में अञा कुछ ॾींहं बचा है, अञा काफ़ी कम रहिया पिया। बाबा साईं कहिड़ा कम रुकिया पिया आहिनि? लटो कपिड़ो ज़ेवर सभु कुझु त वठी छॾियो आहे। बावल साईं तव्हां फिक्र छो था कयो? मां त 50 खन बकर बि वठी आयो आहियां। इहो को कम आहे? अञा कम रहियो पियो आहे। राज में दावतूं ॾियणियूं आहिनि। ॿी ॻाल्हि त पुलिस असांजो हमराह बि थी वेठी आहे। ओॾो दिलावर उठो वेठो आहे। मां कयां त कयां छा? बाबा साईं तव्हां मोज़िज़ माण्हुनि जी लिस्ट मूंखे ठाहे ॾियो, उन्हनि खे दावत मां पाण ॾींदुसि। बाक़ी रहियो राज जो कमु, उहे नौकर चाकर पाण ई करे ईंदा। इहो त ठीकु आहे, पर इन सूबेदार सुखे जो दिमाग़ आहे ख़राब। हाशिम खे गिरफ़्तार करे वेठो आहे। मोबाइल कढ, राणा एसपी सां मिलाए, नंबर मिलायो हुनजो। हाज़िर बाबा। मां थो ॻाल्हायां हुन सां। बाबा रिंग वञेसि थी। अस्सलाम वालेकुम राणा साहब। वालेकुम सलाम सरदार साहब। राणा साहब, मूं अव्हां खे हिकु अर्ज़ु कयो हो। हाँ सरदार साहब, मूं जांच कई आहे। हाशिम खे कंहिं बि अदालत तलब न आहे कयो ऐं न ई हाशिम के थाणे ते गिरफ़्तार थियल आहे। इन जो मतिलब त ऐसे थियो मुंहिंजे माण्हू खे गैर कानूनी रखी वेठो आहे। राणा साहब ॾिसो न, इहा सिधी सिधी नाइंसाफ़ी आहे। सरदार साहब तव्हां फिक्र न कयो, आउं कुझु कयां थो। राणा साहब इन सूबेदार खे थोड़ी हा हा कयो। असुल मुल्क त पाए ॾिनो अथई। चोर ऐं लोफर वतन था यल घुमंदा, बाक़ी ग़रीबनि खे ॿधी वेठो आहे। मुल्क त पाए ॾिनो आहे हिन सूबेदार सुके। ठीकु आहे सरदार साहब, तव्हां फिक्र न कयो, आउं सूबेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयां थो। महिरबानी राणा साहब, वॾी महिरबानी। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। कीअं कयां? मामा खे ॻोल्हियां त कीअं ॻोल्हियां? मूं त मामा जो फोटो बि न आहे। मां मामा खे मुहांडरनि ते कीअं ॻोल्हींदुसि? हा, मूं सूबेदार खे चयो हो। ॾिसां त हिन सूबेदार छा कयो। हेलो। हाँ सूबेदार, बहादुर पियो ॻाल्हायां। बहादुर खान हुकुम कयो, तव्हांजे लाइ त सुखे जो सिर बि हाज़िर आहे। तोखे मूं हिकु मामूली कमु चयो, तो कयो अलाए न? हा रेस, हिन दौर में पैसनि ते छा नथो थिए। तव्हांजो कुझु कमु थी वियो आहे, वरी बि जांच हले पई। अलाह कंदो अव्हांखे जल्द ख़ुशख़बरी मिलंदी। कुझु कमु थी वियो आहे? केतिरो कमु थी वियो आहे सूबेदार? बहादुर खान,
मूं जेल हुकाम खां हाजी शरीफ जो फाइल हासिल करे वरितो आहे जंहिं मां अव्हांखे काफ़ी मालूमात मिलंदी। किथे आई तूं? मां तोखां इहा फाइल वठण लाइ अची रहियो आहियां। मां पंहिंजी ऑफिस में वेठो आहियां। ठीकु आहे, मां अचां। ठीकु आहे, भली अचो।